नाज़िन वाडह में रमज़ानुल मुबारक जो महीनो शुरू थींदे ई मुनाफ़े खोरन वापारी अघनि खे हटी करे खाइण पीअण जूं शयूं सब्जी फ्रूट अटो गोश्त मच्छी जा हथरादू अघ वधाए रोज़ेदारनि जी तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। इंतज़ामिया अघो निंड सुतल आहे। इन हवाले से पेश है जावेद अहमद जी रिपोर्ट। बिल्कुल नाज़िन जो रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो अचन शर्ती जो वापारी हिक थी करे खाइण पीअण जी शयुनि जा ॿीण अघ करे छॾिया आहिनि। उन हवाले सां असां बाडरेवासियुनि खां पुछा कंदासीं उन हवाले सां छा था चवनि। सब्जियूं गोश्त मच्छी ऐं फ्रूट वग़ैरह सभिनी ते जेका आहे सा आवाम खे सब्सिडी ॾींदासीं, रमज़ान पैकेज ॾींदासीं, आवाम खे महांगाई खां छुटकारो ॾियारींदासीं। पर तव्हां ॾिसो था ही शहर आहे जेका शइ अघ में जेका आहे 80 किलो मिलंदी हुई उहा हाणे टमाटो 200 रुपया किलो। तव्हांजूं कंट्रोल लिस्ट अघनि जूं मिलियल आहिनि, उन्हनि ते कंट्रोल करायो, उन्हनि ते अमल करायो। बार्डर जे माण्हुनि खे को रमज़ान में रिलीफ ॾियो। रमज़ान खां अॻु में जेकी शइ 60 रुपया किलो हलंदी हुई हिन महिल उहा 150 रुपया किलो थी हले। माना असांखे इहा ख़बर थी पए जेके वापारी आहिनि उहे हथरादू महांगो करे ऐं रोज़ाइदनि खे तकलीफ़ था ॾियनि। टमाटा जेके 50 ते हूंदा हाणे 200 ते था मिलनि, आलू जेके हूंदा 40 रुपए उहे 80 रुपए था मिलनि। इंतिहाई दर्जे जी महांगाई आहे। असांजो सफ़ा माना दिलि खाइण ते चवे ई कोन थी। 500-700 कमाइण वारो माण्हू कानो खाई सघंदो। मिर्च असांखे 2000 रुपया धड़ी था मिलनि। पटाटो 35-36 खणंदासीं रमज़ान खां अवल, उहो असां हिन महिल 5000 रुपया 6000 रुपया बोरी पैदा कयूं। इन अवाम जो को थो उनखे रिलीफ ॾे, का सस्ता पकर गरीब गुरबो को चंतरा सां भाॼी वठी त खाए। इहे सफ़ा तंग थियो आहे। दाल वठण में बि आज़ुर्त लॻो पियो आहे। हर शइ महांगी थी आहे। असां वञूं काॾे मिसकिन पिनऊं था, हे शहर सफ़र वाइसर लॻा पिया आहिनि। हीअ मुसीबत अटा महांगो, बसर महांगो। हे बादशाही कहिड़ी आहे? बादशाही तव्हांजी हलायो कीअं? ऑफिसर आहिनि किथे जो हे मुल्क सां ज़ुल्म थो हले पियो? हेड़ो ज़ुल्म धाड़ो किथे बि न जहिड़ो बादशाह जे शहर में आहे। जावेद अहमद, धरती न्यूज़।